वक़्त माज़ीअ खे कुझु हिन तरह यादि कयो आहे। शहर नवाबाद खां साजिद अली महर जा प्यारा दोस्त सुनील कुमार चूंड कनि था ही मिसकीन महर जूं सिटूं। वक़्त खे यादि कंदे हीअं लिखनि था त हा वक़्त जे वहंदड़ रफ़्तार में असां हलंदा रहियासीं। कंहिं बि अजनबी माण्हूअ जे पोयां न रुलियासीं, बसि पंहिंजे कमकार में मसरूफ़ रहियासीं। ख़ासि वक़्तु वधीक टाइम असां पढ़ाईअ खे ॾिनोसीं, बसि मालिक जी महिरबानियुनि सां अॻिते वधंदा रहियासीं। माण्हू त खोड़ गुज़रिया पए अखियुनि आॾो, पर असां कंहिंजा बि न थियासीं। हा स्कूल जूं यादूं अॼु बि यादि कयोसीं त उहे ॾींहं अखियुनि अॻियां तरी आया। होमवर्क पंहिंजो क्लियर कयल कापियूं फेर हूंदियूं हुयूं। कंहिं बि उस्ताद खां परे असां न वियासीं। सभिनी उस्तादनि जी 5 क्लास खां वठी मैट्रिक ताईं इज़त कंदा आयासीं। हींअर बि असीं ख़ुशि आहियूं पंहिंजे हाल ते। मालिक मां उमेदूं इहे ई आहिनि, शाल असांखे सिधी राह ॾेखारण वारा बि शाल ख़ुशि हुजनि। मिट माइट रिश्तेदार वेझा अज़ीज़ ऐं महर उहे सुकून वारी ज़िंदगीअ में रहनि। उन्हनि सां गॾु असांखे बि मालिक हर कमकार में कंहिं बि मोड़ ते आसानी नसीब करे। सॾ में सॾ सदाईं गॾु।